त हाणे माणक ज़िंदा कोन्हे। हाण तूं पंहिंजो माणक मूंखे सम्झी छॾ। पंहिंजी राजा सां शादी करण थो चाहे अॼु सां। ऐं सोचां पियो त पंहिंजे कुलनि तां न्याणी जो ॿारु लाहे छॾिजे। दुखनि जा घणेई ॾींहं ॾिठा अथनि, हाणे को सुख जो साहब खणो। माणक आऊं तो में कीअं ख़ुशि न हूंदसि? मुंहिंजी तोसां दिलि अड़ियल आहे ऐं दिलि ई दिलि में दरिया पीर जे पासों पासे मूं तोखे पंहिंजो मंगेदो मञियो आहे। अम्मा कुॾा थी चई मुंहिंजी मिठड़ी धीअ? कुॾाए मुंहिंजी धीअ? अम्मा आऊं तव्हां ते ॿार आहियां न? न न, कंहिं चयो? अबे चयो। अम्मा रात जेके अवी ॻाल्हियूं पिया करियो ऐं उहे सॼियूं ॿुधी वतियूं आहिनि। धीअ, असीं तुंहिंजे भले में आहियूं। ॾिस, माणक जी बि का ख़बर नथी पवे। घणा माण्हू चवनि था त माणक मरी वियो आहे। अम्मा मुंहिंजी दिलि चवे थी त माणक ज़िंदा आहे। हो इंडिया जी जेल में आहे। हू जेकॾहिं इंडिया जी जेल में आहे न त हुन जो बि ॿियनि माण्हुनि सां गॾु फोटो अचे हा। पर अम्मा आऊं माणक जो इंतज़ार कंदसि माणक जो। राजा धी चरी नथी। हिते मांगड़ जहिड़ा कई माण्हू तुंहिंजे लाइ वात फाड़ियो वेठा आहिनि। असांखे त रुगो तुंहिंजी इज़त जो भउ आहे। खैर, तूं पंहिंजे घर भेरी थी, असां त बि इहो उल्को लही पए। अम्मा मूंखे फ़कीर चई वियो हुयो त तुंहिंजे हिननि ॿिन्हिनि हथनि में ससीअ वारा सूर लिखियल आहिनि। अम्मा हाणे आई जी मर्ज़ी आहे त आई मूंखे समुंड में ॿोड़ियो या बाहि में साड़ियो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।